केयरटेकर के ज़माने में इरसा ने गलत फैसला किया था, मैं बिल्कुल वाजे बता रहा हूँ आपको, और उसको हमने CCI में चैलेंज किया हुआ है और इसी वजह से मैं CCI की मीटिंग मांग रहा हूँ और इंशाल्लाह वो होगी और उसमें अपना मौक़िफ़ रखेंगे। तो सिस्टम में पानी मौजूद नहीं है, इसलिए ये कनाल नहीं बन सकते। बड़ा वाज़ा मौक़िफ़ है हुकूमत सिंध का और हम इसको किसी भी फोरम पे डिफेंड भी कर सकते हैं और किसी भी फोरम से मनवा भी सकते हैं। इसके लिए मुझे रोड पे आने की ज़रूरत नहीं है, इसके लिए मुझे गलत खबरें फैलाने की ज़रूरत नहीं है। मुझे ना किसी हड़ताल की ज़रूरत है, ना मुझे किसी तरीके से कानून को हाथ में लेने की ज़रूरत है जो लिया जा रहा है। टेक्निकली हमने प्रूव करना है, इसमें कोई सियासी जंग नहीं है कि उस सियासी जंग करके इसका एक गलत नैरेटिव बनाना चाहते हैं, उनके साथ ना दें। मैं बड़ा मैं अपने बलबूते पे, मैं जब अपनी बात करता हूँ हुकूमत सिंध बात करो, अपने बलबूते पे आदाद व शुमार के साथ इस स्कीम को जो हमारा मौक़िफ़ है उसको डिफेंड कर सकते हैं। और हमारी हुकूमत पूरी तरह इन लेटर एंड स्पिरिट 1991 के वाटर रिकॉर्ड पर कारबंद है, उस पर यकीन रखती है और सूबे सिंध का एक कतरा पानी भी किसी दूसरे सूबे के तरफ जाने का सवाल ही नहीं पैदा होता। तो लिहाजा जो लोग भी इस तरह की बदगुमानियां फैला रहे हैं उनके पास कोई और जरिया नहीं, सियासत में वो कामयाब नहीं। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल सिंधु ते ठहंदड़ केनालनि ख़िलाफ़ हलंदड़ एहतजाज के सियासी दुकानदारी चमकाइण ऐं पंहिंजा मफ़ाद हासिल करण जी कोशिश करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त इरसा तरफ़ां चोलिस्तान केनाल जी मंज़ूरी ॾियण वारी ख़बर पुराणी आहे। निगरान दौर में इरसा ग़लत सर्टिफिकेट ॾिनो। सिंध हुकूमत जो मौक़िफ़ वाज़े आहे त सिस्टम में पाणी मौजूद न आहे, इन लाइ केनाल नथा ठही सघनि। इहो मौक़िफ़ मंझराइण लाइ असांखे कानून हथ में खणण, हड़ताल करण या रस्तनि ते अचण जी ज़रूरत न आहे। असां पंहिंजो मौक़िफ़ दलील ज़रिए साबित करे सघूं था ऐं मंझराए बि सघूं था। जेके माण्हू हिन मामले खे सियासी जंग बणाइण चाहिनि था उहे पंहिंजा मफ़ाद हासिल करण चाहिनि था। एहसन इक़बाल चयो त असांजी हुकूमत 91 वारे पाणी मुआहिदे ते यकीन रखे थी। सिंध जो हिकु फुड़ो बि ॿिए सूबे ॾांहुं न वेंदो। कुझु माण्हू पाणीअ वारे मामले ते सियासी दुकानदारी चमकाए रहिया आहिनि। मुल्क सियासी लॉन्ग मार्च न इक़्तिसादी मार्च जी ज़रूरत आहे। बानी PTI GTA सां इतिहाद जी मंज़ूरी ॾेई छॾी, सुभाणे ऐलान जो इम्कान। ज़रियनि मूजिबि बानी PTI जी सलाह सां सुभाणे PTI जो वफ़द बैरिस्टर गौहर ऐं अली अमीन गंडापुर जी अॻवाणी में कराची पहुची पीर पागारे सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि PTI ऐं GTA 6 केनालनि समेत अहम मामलनि ते वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खे टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। GTA ऐं PTI इतिहाद लाइ मोहम्मद अली दुरानी पुल जो किरदारु अदा कयो। सिंध जो पाणी चोराइण न ॾींदासीं, केनाल कढण ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं। ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जी ज़मीनुनि ऐं पाणीअ ते धाड़ो हणण बंदि कयो वञे। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर अॻवाणनि जी हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयास लतीफ़ अली जे सां मुलाक़ात में ॻाल्हियूं। असद कैसर, हामिद रज़ा, महमूद खान अचकज़ई, लतीफ़ कोसो ऐं ॿियनि जी हैदराबाद वारी रिहाइशगाह ते अयास लतीफ़ अली जे सां मुलाक़ात। अयास लतीफ़ अली जो चवणु हो त अवामी हक़नि ख़ातिर हर फोरम ते जिदोजहद कंदासीं। हुक्मराननि इक़्तिदार ख़ातिर अवाम खे आइनी हक़ खसिया आहिनि। मुल्क में कानून ऐं आइन जी बालादस्ती चाहियूं था। अपोज़िशन इत्तेहाद जे सरबराह महमूद खान अचकज़ई STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी सां बि मुलाक़ात कई। केनाल मंसूबे ऐं अपोज़िशन इत्तेहाद ते ॻाल्हि ॿोल। डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त केनाल मंसूबे ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद करणु घुर्जे। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच चूंडुनि में मुबैना धांधलियुनि वारो केस ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾियो।
जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराहीअ में 5 रुकनी बेंच 28 फरवरी ते बानी पीटीआई ऐं शेर अफज़ल मुरवत जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदी। पाकिस्तान ऐं अज़रबाईजान में 2 अरब रुपयनि जी सीड़पकारी समेत मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं अज़रबाईजान जे सदर इल्हाम अलियूफ विच में मुलाक़ात बाद मुआहिदनि ते सहियूं कयूं वयूं। शहबाज शरीफ़ चयो त गॾियल मफ़ादनि वारे मंसूबनि सां ॿिन्ही मुल्कनि जे अवाम खे फ़ाइदो थींदो। ते थियल मुआहिदनि खे 1 महीने में हतमी शक्ल ॾिनी वेंदी। सदर इल्हाम अलियूफ चयो त ॿिन्ही मुल्कनि विच में भाईवारीअ खे हथी वठाए रहिया आहियूं। सीड़पकारी बि वधाई वेंदी। छा पार्लियामेंट ते हमिलो थिए त पार्लियामेंट ट्रायल लाइ धार अदालत ठाहींदी। आर्मी एक्ट ठाहिण जो मक़सद सम्झ में अची वञे त अधु मसलो हल थी वेंदो। फौजी अदालतुनि में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलुनि ते ॿुधणी दौरान जस्टिस जमाल मंदोखेल जा रिमार्क्स। जस्टिस अमीनुद्दीन चयो त पहिरें ॾींहं खां चई रहियो आहियां त सभु गॾिजी करे मलबो असांजे गिचीअ में विझंदा। जस्टिस हसन अज़हर रिज़वी रिमार्क्स न त 1 ई ॾींहं ते GHQ समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते हमला थिया। जेकॾहिं इहा सूरतहाल रही त ॾफेड़ पकड़जंदो जेको मुस्तक़बिल लाइ ख़तरनाक हूंदो। आइनी बेंच जे जज बानी पीटीआई जे वकील खां सवाल कयो त छा अॻूणे वज़ीर आज़म उन्हनि वाक़िअनि जी मज़म्मत कई त इहो ग़लति थियो। वकील अज़ीज़ जवाब ॾिनो त बानी पीटीआई चयो आहे त जेको ज़िम्मेवार आहे उन खे सज़ा ॾिनी वञे। मज़म्मत करण जो इहो मतिलबु नाहे त बानी सरकारी मौक़िफ़ तस्लीम करे थो। जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो त मज़म्मत करणु सुठी ॻाल्हि आहे। जजिस जी सीनियरिटी ऐं बदिलियुनि ते इख़्तिलाफ़ रखंदड़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे मेंबर सीनियर वकील अख्तर हुसैन रुकनियत तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अख्तर हुसैन पंहिंजी इस्तीफ़ा सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस ॾांहुं मोकिले छॾी। वकील अख्तर हुसैन चयो त जजिस जी सीनियरिटी ऐं बदिली बाबति पाकिस्तान बार जे मौक़िफ़ सां इख़्तिलाफ़ आहे। GTA अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई जी 3 केसिस में ज़मानत बाद हिकु वधीक केस में गिरफ़्तारी ज़ाहिर। मुर्तज़ा जतोई जी गिरफ़्तारी बागड़जी थाणे ते दाख़िल केस में ज़ाहिर कई वई। सिविल जज एंड जुडिशियल मजिस्ट्रेट 2 सखर जो अदालती रिमांड वारो लेटर नारा जेल ते माणे वियो। लाड़काने जी अदालत गुलाम मुर्तज़ा जतोई जी 2 केसिस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत मुर्तज़ा जतोई जी बाढ़ ऐं डोकरी थाणनि ते दाख़िल ड्यूटी अटकाव वारे केस में 50,000 रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। ख़ैरपुर जी अदालत बि हिंगोरजा थाणे ते दाख़िल खुर ऐं मुक़ाबले जे केस में गुलाम मुर्तज़ा जतोई जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। मुख़्तलिफ़ केसिस में गिरफ़्तार GTA अॻवान मुर्तज़ा जतोई सिविल अस्पताल हैदराबाद खां हिकु भेरो ॿीहर नारा जेल मुंतक़िल। सिविल अस्पताल इंतज़ामिया मुर्तज़ा जतोई खे सेहतमंद करार ॾिनो, जंहिं बाद खे सख़्त सिक्योरिटी में एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल खां नारा जेल मुंतक़िल कयो वियो। कराची में दोस्त हथां क़तल थियल नौजवान मुस्तफ़ा आमिर केस में गिरफ़्तार साहिर हसन जा छिरकाईंदड़ इंकशाफ। जांच रिपोर्ट में साहिर हसन इंकशाफ कयो आहे त हू 13 सालनि खां वेड जो नशो कंदो आहे ऐं 2 सालनि खां वेड विकिरो करे थो। हू समूरो मंशियात जो कारोबार स्नैपचैट ते हलाईंदो आहे। जवाबदार पारां पाकिस्तान जी 2 वॾियुनि कोरियर कंपनियुनि ज़रिए करोड़े रुपयनि जी मंशियात घुराइण जो बि इंकशाफ। रिपोर्ट मूजिब जवाबदार साहिर हसन मंशियात ख़रीद कंदड़ 12 ॼणनि जा नाला बि पुलिस खे ॾिना आहिनि। सिंध पुलिस जो अहम शाहराउनि ते पेट्रोलिंग पुलिस मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। IG सिंध गुलाम नबी मेमून जी सदारत हेठ इजलास में DIG TNT एडमिन कराची ट्रैफिक पुलिस अमलदारनि ऐं ॿियनि जी शिरकत। पुलिस पेट्रोलिंग मंसूबे जे मक़सदनि ऐं चेक पोस्टुनि जी मौजूदा सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई।
ब्रीफिंग में ॿुधायो वियो त पहिरें मरहले में मुख़्तलिफ़ हाईवेज़ 11 हंधनि ते पेट्रोलिंग पुलिस मुक़रर कई वेंदी। M9 शाराई शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो, नॉर्दर्न बाईपास, लियारी ऐं M5 ते पेट्रोलिंग पुलिस मुक़रर कई वेंदी। ठट्टे खां मिठी, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं बदीन हाईवेज़ ते बि पेट्रोलिंग पुलिस मुतारिफ़ कराई वेंदी। हैदराबाद जे SSP डॉक्टर फारूक लंजार जी बदली न थियण ख़िलाफ़ सिविल ऐं डिस्ट्रिक्ट कोर्टुनि में वकीलनि जो बाइकॉट। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में केसनि जी कार्रवाई दौरान वकील पेश न थिया। हैदराबाद जे वकीलनि जी हिमायत में मटियारी ऐं मेहड़ में बि वकीलनि जो एहतजाज। अदालती कार्रवाई जो बाइकॉट। कराची में पाक बहरिया जी मश्क सी गार्ड 2025 जी इफ्तिताही तक़रीब। ISPR मूजिब PMSA, पाकिस्तान नेशनल शिपिंग कारपोरेशन, पाकिस्तान कोस्ट गार्ड, ANF, कस्टम, KPT, पोर्ट कासिम अथॉरिटी ऐं FIA जा नुमाइंदा बि शरीक थिया। हुकूमती इदारनि खां सवाइ सिविल इदारनि, NGOs ऐं माहिगीर बिरादरीअ जा नुमाइंदा बि तक़रीब में मौजूद हुआ। शिरकत कंदड़नि खे मश्क जे मक़सद ऐं जॉइंट मैरीटाइम इंफॉर्मेशन एंड कोऑर्डिनेशन सेंटर जे काविशुनि खां आगाह कयो वियो। मलीर जे शराफी ॻोठ वासियुनि जो बिजली जी बंदिश ऐं पाणी बहिरान ख़िलाफ़ धरणो। कोरंगी ऐं शारा फैसल ईंदड़ वेंदड़ रोड ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त के इलेक्ट्रिक बिना जवाज़ बिजली बंदि करे छॾी आहे। पाणी जो संगीन बहिरान थी वियो आहे। बिजली बहाल करे पाणी फराहमी शुरू कई वञे। मलीर में ट्रैफिक पुलिस एहलकार ते मुबैना हमलो कंदड़ टैंकर ड्राइवर ते स्टील टाउन थाणे ते केस दाख़िल। अॼु सुबुह स्टील टाउन में ट्रैफिक पुलिस पारां वाटर टैंकर खे रोकण दौरान ड्राइवर सैफुल्ला कपड़ा लाहे पाण खे बाहि ॾियण जी कोशिश कई हुई। स्टील टाउन थाणे ते गिरफ़्तार ड्राइवर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। नंगर पार्कर जे मोर पखियुनि में राणी खेत बीमारी पकड़जी वई। 10 मोर मरी विया, केतिराई बीमार। ॻोठ मघन सांड जे रहवासियुनि मूजिब बीमारी सबबि मोर पखी अखियुनि जे नूर खां महरूम थी तड़पी तड़पी मरी वञनि था। रहवासियुनि मुतालबो कयो त फितरत खे सूंह बख़्शींदड़ मोरनि खे बचाइण लाइ जंगली जीवत खाते खे उपाउ वठण घुर्जनि। रमज़ान उल मुबारक जो चंड 1 मार्च ते नज़र ईंदो। पहिरियों रोज़ो 2 फरवरी ते थींदो। स्पार्को अॻकथी करे छॾी। स्पार्को जे तर्जुमान मूजिब मुल्क में रमज़ान जो चंड 1 फरवरी ते नज़र अचण जा इम्कान आहिनि। ईद उल फितर 31 मार्च ते थी सघे थी। रमज़ान उल मुबारक जे चंड जो हतमी ऐलान मरकज़ी रोयत हिलाल कमेटी कंदी। कैथोलिक ईसाइन जे मज़हबी पेशवा पोप फ्रांसिस जी हालत वधीक ख़राब। खेसि ऑक्सीजन ते मुंतक़िल कयो वियो। वेटिकन पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पोप फ्रांसिस खे ऑक्सीजन ते रखियो वियो आहे। संदसि सिहतयाबी लाइ दुआऊं कयूं वञनि। ऐं चैंपियंस ट्रॉफी जी 6हीं मैच में बांग्लादेश पारां 237 रन्स जो हदफ़। न्यूज़ीलैंड जी बैटिंग जारी। किवीज़ अॼोकी मैच खटे त पाकिस्तान इवेंट खां ॿाहिरि थी वेंदो।